व्हाट्सएप था जेकॾहिं तोखे ब्लॉक कयो अथई त नो प्रॉब्लम नो प्रॉब्लम नो प्रॉब्लम। जेकॾहिं तूं वरी बराबरि में व्हाट्सएप खे ब्लॉक कंदे त वॾो प्रॉब्लम आहे, वॾो प्रॉब्लम आहे। हेॾे ॾिसो मुंहिंजा सोना, मुंहिंजा डेयरी मिल्क जा चॉकलेट, हेॾे ॾिस, हेॾे ॾिस। हाय हाय कहिड़ो त माशाल्लाह सुहिणो थो लॻे। शैतान हरामी मुंहिंजे दिमाग़ खे ग़लति न कर। हेड़िया हेड़ो बहरहाल जेकॾहिं तव्हांखे व्हाट्सएप तां अॻिले कंहिं ब्लॉक कयो आहे त अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का, तव्हां उन्हनि खे ब्लॉक न कजो। अॻिले गुस्से में अची ब्लॉक कयो आहे, अनब्लॉक बि कंदो उहो तॾहिं जॾहिं तव्हां अॻिले खे पंहिंजी यादुनि मां परे कयो। जे अॻिलो ब्लॉक करे वियो आहे, अंदर में हिकिड़ी झलस रखी वेंदे त उहो ब्लॉक हटाए मुंहिंजे मैसेज कंदो, मां फौरन ब्लॉक कंदोमांसि। पोइ यादि रखजांइ, अॻिले खे कॾहिं बि अहसासु न थींदो ऐं तुंहिंजो भरम अॻिले जे आॾो कॾहिं बि न थींदो। अॻिलो जेकॾहिं ब्लॉक करे वियो आहे, तूं पाण खे कमनि में मसरूफ़ कर, पाण खे बिज़ी कर, उनखे यादि न कर, उनखे तस्वर में न आण। ख़ुदा जो कसम उहो अनब्लॉक हटाए, अनब्लॉक करे तव्हांखे मैसेज बि कंदो ऐं मिड़ई बि अहिड़ी ॻाल्हि तव्हांजे आॾो रखंदो, उहो ॻाल्हाइण जे बहाने का बि ॻाल्हि रखंदो या का अहिड़ी शइ जेका पुराणी बि थी वई हूंदी उहा बि तव्हांखे यादि करण जे लाइ मैसेज तव्हां ॾे कंदो। उहो बि तॾहिं जॾहिं तव्हां उनखे तस्वर में न आणींदो ऐं उनखे यादि न कंदो। अॻिलो इंसानु अनब्लॉक करे वेंदो, ब्लॉक करे वेंदो, अनब्लॉक करे वेंदो, ब्लॉक करे वेंदो, अनब्लॉक करे वेंदो, ब्लॉक करे वेंदो। उहो पंहिंजी अहमियत तव्हांजे आॾो तबाह ऐं बर्बाद थो करे। तव्हांजो भरम उनजे साम्हूं, तव्हांजी हिकु अहमियत उनजे साम्हूं, तव्हांजी हिकु इज़त उनजे साम्हूं वधंदी वेंदी, वधंदी वेंदी, वधंदी वेंदी। ख़ुदा जो कसम इहे अनब्लॉक ब्लॉक अनब्लॉक 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 इहे जेके कनि था न, इहे वीचारा थोरो साइको में हलिया वेंदा आहिनि। इहे साइको में हलिया वेंदा आहिनि। पाण खे वरी अहसासु थींदो अथनि, अनब्लॉक कंदा आहिनि, वरी तव्हांखे मैसेज कंदा आहिनि, छॾे ॾियो। पर तव्हां हिननि सां बराबरि न थीजो, तव्हां पंहिंजो वैल्यू न ख़राबु कजो, पाण खे तबाह ऐं बर्बादु न कंदा कयो। ॿुधो, रात जी निंड जेका आहे न, तव्हांजे मग़ज़ जेको मेॼालो आहे न, उनखे सुहिणे तरीक़े सां चार्ज कंदी आहे। वेली रब जे वास्ते, अलाह अलाह जे रसूल जे वास्ते रात जी निंड पंहिंजी पूरी कंदा कयो। रात जी निंड तव्हांखे सुहिणे नमूने सां चार्ज कंदी, रात जी निंड तव्हांखे सिहतमंद रखंदी, रात जी निंड तव्हांजे चेहरे खे ख़ूबसूरत कंदी ईंदी, रात जी निंड तव्हांजे मग़ज़ खे, तव्हांजे बाक़ाइदे जिस्म खे ईअं बहादुरनि वांगी कंदी ईंदी। बहरहाल जिन रात जो निंड न कई आहे, ॾींहं जो निंड कई आहे, उहे कॾहिं बि सुहिणे तरीक़े सां चार्ज न थींदा। मूंखे अलाह जी इज़त जो कसम आहे, जेके राति जागनि था, ॾींहं जो सुम्हनि था, उहे रहंदो पंहिंजे दिमाग़ खे चार्ज करण जे लाइ पंहिंजे चार्ज खे ई तबाह ऐं बर्बाद था कनि ऐं पंहिंजी उमिरि खे बि खुटाइनि था, पंहिंजी बीमारी बि वधाइनि था। यादि रखो, अलाह जी ख़लिक़ल इंसान ज़ात जेको हिन ॻाल्हि ते अमल कंदो उहो ई ख़ूबसूरत हसीन रिज़ल्ट माणींदो।